केटी टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आया जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख मूंसां गॾु आहे ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जो रीजनल एडवाइज़र जनाब डॉक्टर इमदाद चांडियो साहिब। इमदाद चांडियो साहिब वो असांजो दोस्त आहे, सभिनी जो दोस्त आहे, सभिनी खां वाक़ुफ़ु आहे, पर असां चाहियूं था त इमदाद चांडियो जेको हुअ त ह्यूमन राइट्स कमीशन जो पाण एडवाइज़र आहे, पर हिकिड़ो पूरो ज़मानो ह्यूमन राइट्स कमीशन ऐं एमनेस्टी इंटरनेशनल ऐं ॿियूं सभु तंज़ीमूं हुनजी आज़ादी जे लाइ वावेला कंदियूं। सो हुनजी ज़िंदगी जो हिकिड़ो प्रीडोमिनेंट जेको रोल आहे उहो हुनजो जेल आहे, हुनजो क़ैद आहे, ऐं उहो क़ैद उनखे इमदाद चांडियो थो बणाए। साॻे नमूने हिकिड़ो तरक़ी पसंद शख़्स, तरक़ी पसंद सियासी कारकुन, सहाफ़ी, उहो हिकिड़ो मजमूओ आहे मुख़्तलिफ़ गुलनि जो। उन गुलनि जे हिन गुलदस्ते में उनजो नालो पियो इमदाद चांडियो साहिब। अचो त मूंसां ॻाल्हायूं त कंडियारी में या पोइ के नामियारा उस्ताद जिन जो ते असर हुजे के ॿुधाए सघो, उन्हनि जा नाला केरु आहिनि। हाणे हिकिड़ी थोरी जॾहिं तव्हां वापसि वञण जी ॻाल्हि कई आहे, थोरो कुझु मुंहिंजे लाइफ जे हवाले सां हिकिड़ी तव्हांखे कुझु हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां त जेके मूं तव्हांखे ॿुधायो त मरी बलोच हुया, त हाजी तुर मोहम्मद ख़ान मरीब हुयो, पर उन सां गॾोगॾु उते रईस झाड़ो ख़ान मरी, हिकिड़ो वॾो मशहूरु सुघड़ उते उन्हनि जो ॻोठु, उन्हनि जो माना उता कौंदी, उते बि असां वेंदा हुआसीं। ऐं डॉक्टर नबी बख़्श बलोच मूं पहिरियों दफ़ो ज़िंदगीअ में झाड़े ख़ान मरीअ जी उताक ते ॾिठो। मां अञा प्राइमरी में ई हुयुसि, त मूंखे यादि आहे त मूंखे सॾु कयईं, पुछियईं, मुंहिंजो मथो कुड़ियल हो जीअं ठोड़ कयल हूंदी आहे, त चयईं त इहो अड़े इहो रोॾा हेॾे त अचु, तूं केरु आहीं, पोइ नालो मूंखां पुछियईं। ऐं मूंखे हिकिड़ो मैथ जो सुवालु ॾिनई जंहिंमें जीअं 65 ऐं 59 जहिड़ा डिजिट्स कुझु अहिड़े ई क़िस्म जा हुया उहे। हा, उहो ॾुखियो हिकिड़ो सुवालु ॾिनई। पोइ वरी मुंहिंजे लाइ जेको हुन कमेंट ॾिनो उहो मूंखे ओॾी महिल त सख़्तु न वणियो, पर उन इहो मां हुनजी हिकिड़ी मुंहिंजे बारे में जेका असेसमेंट हुई त उहा अॼु सोचां थो मुंहिंजे लाइ। चयईं त उनखे असांजे हिन झाड़े ख़ान खे इन्हनि खे चयईं बाबा हीउ हिकिड़ो लिड में लाल अथव। त मां त ओॾी महिल लिड जो लफ़्ज़ ॿुधी मूंखे चयो हीउ छा थो चए, मूंखे लिड में त ख़राबु शइ आहे, त मां न सम्झी सघियोसि उन ॻाल्हि खे। बहरहाल हुन मूं में का इहे शइ अहिड़ी जेका मूंखे, हा मणिया जेका मूंखे कॾहिं कान नज़र आई आहे, पर माना हुनखे हुन मुंहिंजे बारे में त हिकिड़ो इहो त मूंखे हिकिड़ो त डॉक्टर नबी बख़्श सां, ॿियो इन सुघड़नि जे हवाले सां जेके असांजे सिंधी समाज में, ऐं ॿियो मशहूरु सुघड़ जेको आहे ॿीड़ो फ़क़ीर, इहो बि उते ईंदड़ हूंदो, त असां वरी इन्हनि जूं कचहरियूं बि ॿुधंदा हुआसीं। ऐं तव्हांखे मां ॿुधायां त रईस जेको असांजो दीन पंहिंजो दुरमन ख़ान हुयो, उन वटि जंग अख़बार बि ईंदी हुई, ऐं हू माना अख़बार जो रीडर हो असांजे। ईअं ई हो जीअं असांजो दोस्त रहीम जाफ़री, तमामु हिकिड़ो ईअं सम्झो तारीख़ी तौर ते हिकिड़ो जेकॾहिं अख़बार, हा अख़बार बीनी जो वॾो हिकिड़ो हुनखे ज़ौक़ु आहे, त जंग, मशरिक़, अंजाम, इहे अख़बारूं पोइ वरी बाबा इहे खणी ईंदो त ॻोठु, त मां पढ़ंदो हुउसि। उन ज़माने में महिराण रिसालो पुराणो जेके निकिरंदा हुआ, त बाबा उहे बि खणी ईंदो, त मुंहिंजो थोरो घणो वरी इन्हनि सां ख़बरुनि सां, दुनिया जहान सां ईअं हिकिड़ो तालुक़ु जुड़ियो। उस्ताद मूंखे जंहिं पढ़ायो, जंहिंजे लाइ मां सम्झां थो त मूंखे जेके बुनियादी शऊर जूं अखियूं जंहिं ॾिनियूं, सो साईं ग़ुलाम हैदर मरी हुयो, जंहिं मूंखे न सिर्फ़ु इहो त क़ुरान शरीफ़ पढ़ायो, पर 5 ई दर्जा मुकमिल मां उन वटि पढ़ियुसि। ऐं हिसाबनि खां वेंदे सूरत ख़ती ताईं, वरी उन खां पोइ जॾहिं मां सम्झां थो मां उन जे मरहून मिनत आहे इहो साईं जो ई असां ते, ऐं मूं जहिड़नि केतिरनि ई ते जेके साईं वटि पढ़िया, त उन्हनि ते उनजो अहसान आहे ऐं कमिटमेंट उन्हनि जी, त असांजो सुबुह खां वठी असां
तक़रीबन 4 बजे ताईं असांजो स्कूल हलंदो हो अच्छा। ऐं उन में साईं पाण असांखे रांदि बि खेॾाईंदो हो त रांदि बि खेॾो ऐं स्पोर्ट्स माना वग़ैरह कंप्लीट टीचर हो। कंप्लीट टीचर। ऐं 4 बजे मोकल थींदी पोइ असां साईं तितरनि जो बि शौक़ीनु हूंदो हो, साइकिल ते साईं ईंदो हो पंहिंजे ॻोठां हुते। सो हिकिड़े दफ़े छा चई मूंखे चईं दा तूं हल त मां तितर पकड़ींदुसि भर में झंग हो त उते मूंखे न तूं मुंहिंजी साइकिल संभालजा। त मां मां जो वियुसि त न साईं हुन सां इहे ॼारनि ॿारनि जे ज़रिए, हा उहो ॼारनि जे ज़रिए तितरनि जो इहो शिकार तितर हूंदा हुआ उन ज़माने में, हाणे त आहिनि बि कोन, न को झंग रहिया आहिनि। त असां वरी असांजे ख़ुदि मुंहिंजो हिकिड़ो सौटु हूंदो मरहूम मोहम्मद रमज़ान, उहो बि रोज़ु तक़रीबन तितर मारींदो हो। पोइ तितरनि जो असां माना नंढे हूंदे खां रोज़ानो हिकु न ॿिए ॾींहुं माना तितर असां खाईंदा हुआसीं। पर साईं जी ॻाल्हि थो ॿुधायां त मूंखे वठी वियो, पोइ उते जीअं सिजु लहंदो वञे त साईं कई देरि त मां ड्रिॼां पियो, रोआं पियो। पोइ साईं आयो, चई छोरा छो थो रोई? मूं चयो सही ड्रिॼां थो, तव्हां अलाए केॾां वियो हलिया? चई बड़ा शिकार तितरनि ॾांहुं वियोसि, काॾे वियो हुउसि। पर एॾो मक़सदु आहे त हिकिड़ो दफ़ो साईं उहो मूंखे माना इहो तजुर्बो आहे त हूअं त आम तौर ते असां ॿुधंदा आहियूं त उस्ताद शागिर्दनि खां कमु वठंदा आहिनि या लेबर था कराइनि, पर साईं सिर्फ़ु इहो हिकिड़ी मूंखे ॻाल्हि यादि आहे। पर साईं उन खां पोइ कॾहिं बि मूंखे कॾहिं न चईं त हीअ ॾिठईं त हा हे ड्रिजणो आहे। त वरी हाई स्कूल में मां तव्हांखे पंहिंजे उस्ताद जेके आहिनि क्लास टीचर्स, ख़ासि करे साईं अला बख्श तो मरहूम, उन जेका ग्रामर ऐं अंग्रेज़ी जेका मां सिखियां थो उन में उनजो वॾो किरदारु आहे। साईं इमदाद अली आराई, उन असांखे अंग्रेज़ी जेका आहे 9th में महार ॾाढी ॾींदो हो। पोइ उन ख़ौफ़ खां शागिर्द पढ़ंदा हुआ, पर असांखे बि भाईंदो बि हुयो, पर असांखे भउ थींदो हो। बहरहाल चवण जो मक़सदु आहे त इहे 2 उस्ताद ऐं ॿियो साइंस में साईं मदद अली मरी साहिबु हुयो, ताज वारनि जो माइटु आहे, पर साईं बि हिकिड़ो तमामु मिसाली उस्ताद हो जंहिं साइंस ऐं असांखे हे जदीद जेके अंग्रेज़ीअ में पढ़ाईंदो हो। साईं BSc करे आयो ऐं BEd बि हुई उन्हनि ज़माने में, तव्हांखे ख़बर आहे त BEd बि काफ़ी एक्सपर्टाइज़ ऐं महारत ॾींदी उस्तादनि खे। सो ख़ासि तरह इहे माना मां उस्तादनि जो जेको आहे ज़िक्र करणु हाणे अचूं था जी। हाणे सिंध यूनिवर्सिटी में तव्हां आया आहियो, इकोनॉमिक्स जा स्टूडेंट्स आहियो जी के मशहूरु स्टूडेंट्स तव्हां सां गॾु पढ़ंदा हुजनि? उन ज़माने में असां सां गॾु त काफ़ी दोस्त इहे ई जेके बि सियासी तव्हां ॿुधंदा हूंदव त उन ज़माने में कादिर जतोई वारा बि हुया, पर असांजा मुंहिंजा जेके क्लास फेलोज़ जॾहिं मां पढ़ियुसि दाख़िल थियो आहियां, मां क्लास फेलोज़ थो पुछां। हा, मुंहिंजा क्लास फेलोज़ आहिनि, हू पंहिंजे मथां मशहूरु बि हुजनि के, पर हिन वक़्तु मूंखे कुझु अहिड़ा दोस्तनि जा नाला यादि नथा अचनि, पर इहो मुख़्तसिर तव्हांखे ॿुधायां, जीअं हाणे पंहिंजो मोहम्मद ख़ान जूणे जे वारनि जी फैमिली, मुंहिंजा चाचे शाहनवाज़ जा पुट कुझु इहे मुंहिंजा क्लास फेलोज़ रहिया। पोइ हू क्लास फेलो मुंहिंजो बाबर जूणे जो हुयो, गुज़ारे वियो आहे। त अहिड़ा रहिया आहिनि, कुझु ॿिया क्लास फेलोज़ आहिनि जेके हिन वक़्तु PIA में बि हिकिड़ो मैनेजिंग को डिस्ट्रिक्ट मैनेजर रहियो, शुएब शाह, उहो अहिड़े इहे आहिनि जेके थोरो असां खां अॻियां पोयां। त डॉक्टर मजीद चांडे वारा उहे बि सीनियर हुया। न सीनियर्स खे छॾियो जी। हाणे तव्हां सीनियर नायब सदर आहियो, पोइ यूनिट जा थी वियो हेड। हाणे तव्हां स्टूडेंट पॉलिटिक्स में छा छा कयो हुते? ॾिसो उन में हाणे ॾिसो हिकिड़ो त उन वक़्तु जेको असां खां अॻु में जेको चैलेंज हुयो सो भुटे साहब जे दौर में हुयो, उन में असां हा जॾहिं असां आयासीं त उते मार्शल जो चैलेंज, हा बिल्कुलु
हाणे बिल्कुलु। तव्हां सिंध यूनिवर्सिटी में जी जी यूनिवर्सिटी सिंधी यूनिवर्सिटी में असांजो जेको असांजे लाइ पंहिंजो चैलेंज इहो हो त असां हिते पंहिंजी SNSF जी हिकिड़ी शाख अहिड़ी खोलियूं जेका मुयसरु हुजे, जेका कमु करे, ऐं उते असां कुझु अहिड़ियूं सरगर्मियूं कयूं जेके माज़ी में कॾहिं बि कंहिं स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन न कयूं। मसलन एजुकेशन अ राइट नॉट अ प्रिविलेज, इन ते असां सेमिनार्स कयासीं, मशहूरु नारो आहे, ऐं इहो बिल्कुलु इहो असां मुतारिफ़ कयोसीं, ऐं उन ते सेमिनार्स ऐं उन ते पोस्टर्स जी नुमाइशूं, ऐं उन खां पोइ इन दौर में ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी शहादत थी। ॿुधो न साईं, थी चुकी त उन जे ख़िलाफ़ु असां प्रोटेस्ट हा बिल्कुलु। नज़ीर अब्बासी शहीद थियो, उन उहो थी वियो, त इहो उहो दौरु आहे न जंहिंमें बि प्रोटेस्ट कयव। बिल्कुलु। हा, ॿी पॉलिटिक्स कहिड़ी कयव? मां अञा ॿियो हिकिड़ो सुवालु पुछां, सवला थींदासीं पाण। जी जी तव्हां सां गॾु SNF में हा उन वक़्तु माण्हू केरु आहिनि यूनिवर्सिटी में? SNSF में दोस्त असांजा हुया, सरफराज़ मेमण हुयो, इहे थोरा सीनियर हुया, बहरहाल असां हा बिल्कुलु, ऐं नवाज़ शेख हुयो, अल्लाह जोड़ियो सियाल हुयो, ऐं काफ़ी दोस्त हुया, निरंजन हुयो, जेके शेर मोहम्मद मंगरियो, इहे दोस्त हुयासीं, ऐं सागर समेजी वारा थोरो सीनियर हुया, त शेर मोहम्मद मंगरियो हुयो ख़ासि तौर ते, उनजो मां ज़िक्र कयां, निज़ाम शेख हुयो, दादू वारो, त हिकिड़ी सुठी असांजी उते टीम हुई। पीर बख्श लांघा हुयो, उहो पढ़ंदो, काफ़ी दोस्त हुया जेके असांजी हिकिड़ी सुठी उते। हाणे तव्हां उते यूनिट ठाहे वियो? जी। हाणे तव्हांजो मुक़ाबिलो उते छा आहे? असां उते जेको तरक़ी पसंद पॉलिटिक्स कयव? असां उते कई, उते एक्शन कमेटीज़ असां ठाहियूं, स्टूडेंट सेक्शन कमेटीज़ जेके मसइलनि जे लाइ, जंहिंमें ख़ासि तौर ते इहे दीवारूं वग़ैरह जेके ॾिनियूं पे वयूं, इन खे असां अपोज़ कयोसीं। हा, असां ॾियारायूं कोन हुयूं, असां इन जी मुखालफ़त कईसीं। ऐं इन खां अॻु में जेको तालीमी इदारा बंदि टीह अरसे लाइ रहिया, जेको वाक़ियो थियो उन जे करे 6 महीननि खां वधीक जेको, त उन ते असां यूनिवर्सिटीज़ जे वाइस चांसलर सां मिलियासीं त तालीमी इदारा छो न खुलणु खपनि। सिंधी यूनिवर्सिटी जे VC सां मिलियासीं, महिराण यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर सां मिलियासीं। असांजे दौर में मूंखे यादि थो अचे त हिकिड़ो हिन खां अॻु में इहो हिकिड़ो कुरैशी साहबु हुयो, मां सम्झां थो SM कुरैशी बि वाइस चांसलर हुयो इन ज़माने में। ऐं सिंधी यूनिवर्सिटी में पंहिंजो इहो इलियास अबड़ो हुयो, इलियास अबड़े जे दौर में असां जूं जेके एक्टिविटीज़ हुयूं, ऐं उन ते घणो वरी सियासी जेके पॉलिटिकल एक्टिविस्ट हुया, उन ते मार्शला वारनि जी नाराज़गी हूंदी हुई हमेशह। तव्हांखे ख़बर आहे त उहो यूनिवर्सिटीज़ खे हिकिड़ो त वाक़िया इहे ॿुधंदा हुआसीं त VC चवंदा घुराए उतां गिरफ़्तार बि कराईंदो किन खे। पर जेके बि पॉलिटिकल स्टूडेंट्स आहे, सभिनी ते मार्शला कावड़ियल हूंदी? सभिनी ते कावड़ियल बिल्कुलु हुई, छाकाणि त सरगर्मी जेको बि कंदो हो न, ईअं त हाणे कावड़ियल न हूंदा हरू भरू। ऐं जेके तंज़ीमूं मार्शला खे अपोज़ कंदियूं हुयूं, जीअं उते एक्शन कमेटी में SST, सिपाही, JSIND वारनि सां बि असां, सतार मोरे वारा इहो प्रेसिडेंट हो, त एक्शन कमेटी में असां, हालांकि उहो हुननि जो जेको तरीक़ेकार हुयो, घणो करे त तव्हांखे ख़बर हूंदी त उहो हूंदा वायोलेंस में बिलीव घणो कंदा। ऐं नज़ीर अब्बासी जी शहादत ते उते जेको असां प्रोटेस्ट कयोसीं, उन खे शबीर लाखो जेको उन्हनि जो प्रेसिडेंट हुयो, ऐं हिकिड़े दफ़े त असां, ऐं पहिरियां त इहो चवां त नज़ीर अब्बासी जी शहादत जे ख़िलाफ़ु जेको उते एहतजाज थियो, उन खे हबीबुल्ला नारे जो उन्हनि जो सदर हो, उन असांजे हिकिड़े दोस्त खे बेल्ट हयां,
उन खे ज़ख़्मी करे छॾियईं। त एहतिजाज छो था कयो तव्हां। ऐं उन खां पोइ वरी ॿियो जेको हिकिड़ो वाक़ियो थियो जो असां इन जे मौदूदी जा पुतला जेके आहिनि हिननि कुझु राइटिस्ट कुझु एक्शन्स अहिड़ा पंहिंजा उन वक़्त में जमा इस्लामी जे पंहिंजो प्लेटफॉर्म तां मार्शल लॉ जे हक़ में कया। उन जे करे असां मौदूदी जा पुतला पिया साड़ियूं। त उन असांजे डेमॉन्स्ट्रेशन जेको असां यूनिवर्सिटी जे अंदरि कढूं पिया उन खे मरहूम शबीर लाखो जेको स्टूडेंट यूनियन जो सदर हो उहो उते इकनॉमिक्स डिपार्टमेंट वटि हिते पिस्टल खणी अची असांजे मथां ताणियईं त इहो असां हिते तव्हांखे जुलूस कढणु न ॾींदासीं। असां पंफलेट कढियो हिकिड़ो उन्हनि जे ख़िलाफ़ु उन ज़माने में मूंखे यादि अचे थो। त अहिड़े क़िस्म जूं जेके सरगर्मियूं हुयूं त उन में असांखे यूनिवर्सिटी जे अंदरि बि अपोज़िशन खे मुंहुं ॾियणो पियो। पर इहा हिकिड़ी मां जंहिं दौर में रहियो आहियां उन में हिकिड़ी हौसला अफ़ज़ा ॻाल्हि इहा थी ऐं ॾाढी मस्बत थी त रसूलुश थेबो इहो सदर हुयो जॾहिं उन जो त उन ॾाढो मस्बत नमूने सां सहकार कयो ऐं असां गॾिजी हिकिड़ो 4 मार्च गॾिजी मल्हायोसीं जंहिंमें GM सैयद ऐं जाम साकी जूं तस्वीरूं स्टेज ते रखी असां आर्ट्स फैकल्टी में हिकिड़ो प्रोग्राम गॾियल कयो। हालांकि असां बि अनाउंस कयो त असां बि कयूं था, हुननि बि कयो, पर पोइ नेठि असां चयो त झेड़े जे बदिरां छो न गॾिजी कयूं। त इहो आहे त असांखे जेको आहे सो मार्शल लॉ जे जेको अनडेमोक्रेटिक रूल जे ख़िलाफ़ु जेको आवाज़ु उथारियूं पिया ऐं इहो उन जे करे ई हुननि जी असां ते कावड़ हुई। ऐं हू मार्शल लॉ जा हामी आहे न, इहे ईअं त हिमायती सिधो सो त कोई बि कोन चवंदो जो मां चवां त हुननि जो को तनज़ीमी मौक़ुफ़ अहिड़ो न हुयो। हालांकि असां जेल में हुयासीं जॾहिं गिरफ़्तार थी त जीअं संधारा बि गिरफ़्तार थी अंदरि आया। पोइ मुख़्तलिफ़ यानी प्रोटेस्ट में ई गिरफ़्तार थी आया। सो उहो हामी त मां नथो चवां, पर उहो उन में जेके साईं GM सैयद जो बयानु हिकिड़ो आयो हो उनखे एट्रीब्यूट इन नमूने सां कयो वियो त साईं इन जी हिमायत थो करे, छो त MRD तहरीक खे कफ़न चोर तहरीक करार ॾियणु या वरी ज़ा खे शरीफ़ नफ़्स करार ॾियणु। त पर मां नथो इहो सम्झां त का हुननि जी मुकमिल पॉलिसी का हुननि सां का गठजोड़ जी इनखे मां बि कोन थो सम्झां। पर इहो हिकिड़ो सॉफ्ट कार्नर जा अहिड़ा लफ़्ज़ हिकिड़े डिक्टेटर लाइ इहे माना सिंध जे माण्हुनि जे उन वक़्त जी जेका कैफ़ियत हुई जंहिंमें सिंध जा माण्हू क़त्ल पिए थिया ऐं हिननि जे हथां फोर्सिस जे हथां ऐं शहीद पिए थिया। भुट्टे खे फांसी अची चुकी, हिकिड़ा अहिड़ो नज़ीर खे बि शहीद कयो। अहिड़ी रिजीम जे हिकिड़े सरबराह जे लाइ त संदुनि अहिड़ा रिमार्क्स जेके आहिनि इहे जेको आहे सो हक़ीक़त में मुनासिब न हुया जेके इस्तेमालु कया विया। इहे रिमार्क्स दोस्ती ज़ाहिर नथा कनि। इहो हाणे मां दोस्ती जो दर्जो हिनखे कोन थो ॾियां। हा ठीकु थियो। मां यूनिवर्सिटी केसि ताईं रहिया? यूनिवर्सिटी में वरी 1981 में अञा BA बि असांजी कंप्लीट कान थी। ऑनर्स पार्ट 2 में हुयुसि, मां वरी गिरफ़्तार थी वियुसि। अच्छा, गिरफ़्तार छो थिया आहियो? असांखे हिकिड़ो त हिते असां मल्हाईसीं हैदरबद जतोई जी वरसी पंहिंजी यूनिवर्सिटी में। उते स्पीचिस वग़ैरह हुयूं। कामरेड मीर मोहम्मद टालपुर बि आयो हो, काज़ी फैज़ मोहम्मद मरहूम सदारत कई, ख़ासि महिमान हुयो। सदारत त मूं कई, प्रेसिडेंट हुयुसि मां यूनिट जो। त उन जे करे उन में जेके स्पीचिस वग़ैरह थियूं त उन ते वारंट्स निकितल हुया असां ते। त हू इहो असांखे वधणु पिया चाहिनि अॻे ई। पोइ नेठि असांखे हुननि गिरफ़्तार कयो वञी। शेर मोहम्मद मंगरियो बि हुयो, वज़ीर लाखो बि हुयो, मोहम्मद ख़ान सोलंगी ऐं इसरार लांगा। इहे असां रहियल हुयासीं पंहिंजी। पर में असां रूपोश घुमूं पिया त असां बचण जी कोशिशि कयूं पिया गिरफ़्तारी खां। किथां थिया गिरफ़्तार?
इहो वापडा कॉलोनी न आहे न न न हैदराबाद जी हीअ उहा ई गिरफ़्तारी आहे जेका मशहूरु गिरफ़्तारी जेका पोइ यको मशहूरु ड्रगे चयल वारी ठीकु आहे हाणे उन ते पाण धार हिकिड़ी नंढी साई था वठूं ऐं ॾिसूं था त इहे रूपोश गिरफ़्तार थियनि कीअं था। ठीकु नाज़रीन असां सां गॾु रहिजो ऐं असां यूनिवर्सिटी हिन खां पढ़ाए पर पोइ वरी गिरफ़्तार थी वियो ऐं रूपोश बि रहियो गिरफ़्तार बि थी वियो अलाए छो था गिरफ़्तार थियनि रूपोश त मूं कॾहिं गिरफ़्तार थी ॾे ॿुधा कोन ही थियनि था। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ हिन सां ॻाल्हायूं था।